अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम बेरो टाइम लाड़काने सां गॾु अवां जो मेज़बान गुलबार शेख हाज़िर आहे। नाज़रीन, गुज़िरियल हफ़्ते पाण सारियुनि वारे इशूअ ते ॻाल्हि ॿोल कई हुईसीं ऐं लाड़काने ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञी उते आबादगारनि सां ॻाल्हियूं कयूंसीं ऐं तक़रीबन आबादगारनि जेकी उन्हनि जूं सारियूं हिन वक़्तु उन्हनि जूं कटाईअ जे मरहले में आहिनि ऐं तक़रीबन सारियुनि जो फ़सुलु जेको आहे सो उहो खसु ऐं पापड़ी जेको आहे सो थियो आहे ऐं उन में सारियुनि में चांवर न आहे। आबादगारनि तमामु घणियूं इहे शिकायतूं कयूं ऐं तक़रीबन 25% 30% ऐं 20% आबादगारनि जूं सारियूं जेके आहिनि से खसु ऐं पापड़ीअ जो फ़सुलु उन्हनि जो थियो आहे ऐं तमामु घणो उन्हनि खे नुक़सानु आहे। ऐं आबादगारनि जो इहो चवणो हो त उन जी वजह जेके ॿुधायूं आबादगारनि उहे तक़रीबन 3 वजहूं ॿुधायूं आहिनि ऐं उन जा सबब जेके आहिनि से आबादगार ॿुधाए रहिया हुआ त या त उन में जेको पेस्टिसाइड जेकी हाइब्रिड ॿिज हिन खे कंपनियूं ॾेई थिया वञनि, उन्हनि में को जेको आहे सो को फॉल्ट आहे जंहिंजे करे हिननि जूं सारियूं जेके आहिनि से खसु ऐं पापड़ थियूं आहिनि, या उन जे सारियुनि जी जेकी पोखाई आहे उन्हनि जी टाइमिंग जेका आहे सही न आहे। ऐं ॿी वजह जेका अहम ॿुधाई आबादगारनि त गर्मी बि आहे, उन जे करे बि सारियूं जेके आहिनि से तक़रीबन पापड़ थियूं आहिनि। त वधीक असीं उन हवाले सां हिन इशूअ खे अॼोके हिन प्रोग्राम में डिस्कस कंदासीं ऐं अॼु हिन प्रोग्राम में असीं जेके तव्हांजे ज़िले इंतिज़ामिया आहे या एग्रीकल्चर सां जेके रिलेटेड वास्तेदार जेके ऑफिसर आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था टेक्निकल हवाले सां त हीउ लाड़काने ज़िले में जेको हेॾो वॾो फ़सुल खे नुक़सानु थियो आहे उन जा सबब छा आहिनि। त हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे एडिशनल डायरेक्टर ज़राइत खातो लाड़कानो रियाज़ हुसैन सुमरो साहिबु। उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। साईं, महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो। ऐं लाड़काने ज़िले में पूरे में तक़रीबन जेके सारियूं आहिनि उहे जेको कटाईअ जे मरहले में आहिनि ऐं सारी हिन वक़्तु आबादगारनि जी तक़रीबन खसु ऐं पापड़ जेका आहिनि सा थी आहे। उन जी वजह छा आहे? आबादगार तक़रीबन असांखे 2 सबब ॿुधाइनि था, 3 जेके आहिनि से। हिकु गर्मी बि आहे, ॿियो जेकी हाइब्रिड ॿिज आहिनि उन्हनि जे हवाले सां बि ॿुधाइनि था त उन्हनि में का मिलावट आहे जंहिंजे करे जेको आहे सो फ़सुलु उन्हनि जो उहो चांवर जेको आहे सो न आहे थियो, गर्मीअ जे करे थियो आहे। टाइमिंग जेका पोखण जी आहे सारियुनि जे बेजारे जी उहा ग़लति थी वई आहे आबादगारनि खां। त इन इशूअ ते असां तव्हां सां ॼाणणु चाहींदासीं ऐं आबादगारनि खे बि ब्रीफ कयो त वजह छा आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं शेख साहब, तव्हांजो वॾी महिरबानी, तव्हां ज़रा खाले लाड़काने में आया। सर, इहे जेको सारियुनि जो इशू आहे, खसि तमामु घणी खसि थी आहे, जेको 20-30 अञा बि मथे % आहे। इहा इन जो सबबु इहो आहे त जेको सेक्रेटरी एग्रीकल्चर साहब खे जॾहिं इहे रिपोर्टूं पहुतो त हुन टीम हिकिड़ी तश्कील ॾिनी रिसर्च ते ऐं एक्सटेंशन ते, जिन असां विज़िट कयासीं, मुख़्तलिफ़ आबादगारनि सां मिलियासीं ऐं ॾिठोसीं ऐं मेट्रोलॉजी वारनि खां बि असां रिपोर्ट वरितीसीं। त इहो असां एग्ज़ाम कयोसीं त इहे जेके खसि आहे उन जो सबबु आहे मौसमी तब्दीलियूं। पूरी वर्ल्ड में मौसमूं तब्दील थी वियूं आहिनि, बेवजह बिला वजह मींहं पवणु शुरू थी विया आहिनि, तूफ़ान आहिनि ऐं गर्मी। हाणे अॼु जो माना कल्ह असां रिकॉर्ड कयोसीं त कल्ह बि 39 डिग्री, त हिननि ॾींहंनि दौरान तमामु टेम्परेचर घटिजी वेंदो आहे। सो इहो इन सबब जे आहे। ॿियो, असांजा आबादगार जेके आहिनि त इन्हनि खे जेको पोखाईअ जो टाइम आहे, हीअ हाइब्रिड माना हिकिड़ो लेट पोखण वारो फ़सुलु आहे। अगस्त में उन जी पोखाई कबी आहे। तव्हां ॾिसो त असांजो हिते हाइब्रिड ॿिज सां घटि में घटि 14-15 साल थिया आहिनि असां लाड़काने में असांजो आबादगार पोखे पियो। त हर साल तमामु बम्पर फ़सुलु लहंदो आहे ऐं हिन साल ई मौसमी तब्दीलियुनि जे करे इहो फ़सुलु तमामु खस जे वर चढ़ी वियो आहे। सो असां आबादगारनि खे जेको सलाह ॾींदासीं त कोशिशि कनि, जीअं दादू केनाल आहे, जीअं वारह आहे, जीअं कीर्तर आहे, त उते आगाट्रा पाणी अचनि था त पंहिंजो क्रॉप पोखनि, पंहिंजो अहिड़ी शयूं सारियूं पोखनि। इन जो टंडेजाम जूं जिन्सियूं आहिनि, शादाब, सरशार, शुआ, इहे लेट पोखाईअ वारियूं आहिनि। या कलाशा काकुअ जी जिन्स आहे 133, उहा जिन्स पोखनि। कोशिशि कनि त उहे पोखनि हाइब्रिड खां। हाइब्रिड हिकिड़ो मजबूरीअ खां असां पोखणु शुरू कयोसीं, न त असांजो अहिड़ी शइ जिन्स एॾी ज़बरदस्त हूंदी हुई, हद खां वधीक। उहो इन जे करे पोखणु शुरू कयोसीं त राइस केनाल ते पाणी लेट अचणु शुरू थी वियो।
जेकॾहिं असां इहे हाइब्रिड सारियूं असांजो आबादगार न पोखिया त अञा घणो नुक़सानु थी वञे हा। छो त ॿियो को एॾो ॿिज माना लेट पोखण वारो एॾो जो अगस्त में पोखिजे एॾो वाफ़र मिक़दार में उहो ॿिज कोन हो। पर जिन वटि पाणी टाइम सां थो अचे उहे त कम अज़ कम टाइम वारो फ़सुलु पोखनि न। सो असां इन्हनि दोस्तनि खे चवंदासीं पंहिंजे आबादनि असांखे ॾुख बि थिए थो ॾाढो त इहे हाणे जॾहिं बि पोखाई कनि त उहे कम अज़ कम अगस्त में कनि, टेम्परेचर खे नज़र में रखी कनि, ज़राअत खाते सां राब्ते में रहनि, ॿिज उतां ख़रीद कनि। ॾिसो फीडरल वारनि जो तव्हां हिते लाड़काणे में वेंदो हर कंहिं वटि फीडरल सीड सर्टिफिकेट मौजूदु आहे। जंहिंखे सीड जो इहो लेसन न हुजे उतां सीड न वठनि, हीअ वठनि था कंहिं भलाणे खां किथे को कंहिं सेलर वारे उन्हनि खे ॿिज ॾेई छॾियो, उनजो गवर्नमेंट बि उन्हनि जी का गारंटी कोन खणंदी। दवाऊं बि ख़रीद कनि उतां ख़रीद कनि जेको सर्टिफाइड हुजे, जिन ते गवर्नमेंट ऑफ सिंध जो लेसन हुजे उतां दवाऊं ख़रीद कनि। असांजो इंस्पेक्टर उतां ई सैंपलिंग कंदो। जेकॾहिं हू कंहिं सेलर खां था वठनि, कंहिं रस्ते वारे खां था वठनि या भलावणे खां था वठनि त उन वटि को लेसन ई कोन्हे। इहो ईअं न कनि ऐं जंहिंखां बि का पेस्टिसाइड वठनि, ॿिज वठनि, उन्हनि खां रसीद वठनि, उहा इनवाइस हिननि वटि हुजे, उहा वाट आहे। ऐं थैली बि बचाए रखनि। जीअं मिसाल हाणे जीअं ॾुखियो सुखियो थी वियो आहे त मूं ॻाल्हायो सखर में, इन ॿिज जो इंस्पेक्टर सखर में हूंदो आहे, उन सां मूं ॻाल्हायो, उहो आहे मंगसी साहिबु आहे। उन सां मां जॾहिं ॻाल्हायो त साईं हे प्रॉब्लम थी पियो आहे, तव्हां ॿिज जा इंस्पेक्टर आहियो। हुन चयो त इहो ओवरऑल पंजाब सॼो तबाह थी वियो आहे, ओवरऑल इहो मौसमी तब्दीलियुनि जो सबबु आहे। तव्हां हाणे हिकिड़ो कमु कयो त आबादगारनि खे मुंहिंजी एड्रेस ॾियो, त उन एड्रेस ते कंहिंखां कहिड़ो ॿिज वरितो अथऊं, कॾहिं पोखियो अथऊं, हिकिड़ी उर्दूअ में दरख़्वास्त लिखी असांखे मोकिली था वञनि, त असां कुल दरख़्वास्तूं गॾु करे उहे एग्ज़ाम कंदासीं त उहे कहिड़ियुनि कंपनियुनि जा ॿिज आहिनि जेकी माना इहे ससेप्टेबल न आहिनि, गर्मी सही नथा सघनि। केतिरा अहिड़ा ॿिज आहिनि जिन में अन्न आहे त उहे गर्मी सही वञनि था, त असांखे बि ख़बर पवंदी ऐं गवर्नमेंट उन्हनि खे जेकॾहिं कुझु बि ॾिनो इंसेंटिव त उन्हनि खे उन्हनि एप्लीकेशन जे थ्रू मिलंदो। असां सां गॾु डिप्टी डायरेक्टर एग्रीकल्चर एक्सटेंशन असद अली सोलंकी साहिबु असां सां गॾु मौजूदु आहे ऐं उनखां वधीक इन इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं हीअ खस जेका आहे असां वटि हिन साल न पर असां खां 2 साल अॻु 2021 में बि जेको आहे असां वटि खस जो मसइलो थियो हो चांवरनि में, ऐं उहो तमामु घणो हुयो। उन खस खां बाद में जेको फसल खे नुक़सानु थियो हो तमामु घणे हुजण जे करे आबादगारनि कुझु सबबु बि सिखिया। पर हिन साल जेको खस जो मसइलो आहे उन जा 2 अहम महरकात आहिनि। हिकु इहो आहे त असां वटि आम तौर ते जेको ट्रेंड आहे पोखीअ जो, त उहो हाइब्रिड राइस जेके माना असां चाइनाई सारियूं चऊं था, ॿिज चऊं था, उहे पोखिया था वञनि। ऐं उन्हनि जो वक़्त खां अॻु में जेको उन्हनि जो पोखीअ जो सही वक़्तु आहे असांजे लाड़कानी डिवीज़न में, उहो शुरू थिए थो 25 जुलाई खां बहितर थिए थो। उन खां पोइ जेकॾहिं असां उन्हनि जी ट्रांसप्लांटिंग या रोंबो जेको कंदासीं त उहो असांजूं सारियूं सही थींदियूं। जिन बि आबादगार भाइरनि हाइब्रिड जिन्सूं जेके बि आहिनि 25 जुलाई खां अॻु किन आबादगार भाइरनि जेके असां ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि जेके असां ॾिठोसीं ऑब्ज़र्वेशन जेका असांजी आहे, त जिन बि आबादगार भाइरनि 10 जुलाई या उन खां अॻु में जेके इन्हनि जो रोंबो कयो आहे त उन्हनि में तमामु घणी खस जेका असां ॾिठी वई आहे। बाक़ी जेको बाद में जेके असांजूं जेके थियूं आहिनि तक़रीबन सभु जेके जिन्सूं आहिनि, सभु वैराइटियूं आहिनि, पोइ उन्हनि में जेके मौसमी असीं हालात ॾिसूं था, जेको सेप्टेंबर महीने जे आख़िर ताईं अक्टूबर जे शुरूअ ताईं बि असांजो 40 डिग्रीअ खां मथे जेको आहे सो टेम्परेचर हुयो, जॾहिं त जेको आहे सो असांजे सारियुनि जे फसल ख़ासि तौर ते हाइब्रिड खे पॉलिनेशन जे लाइ जेको टेम्परेचर घुरबल हूंदो आहे उहो 35 खां 38 डिग्री सही जेके हूंदो। ऐं सुबुह जे टाइम जेको आहे सो 10 बजे ताईं जेका असां इहो टेम्परेचर असांजो घटि हूंदो त उन में असांजो इन पॉलिनेशन बहितर थींदी आहे, जंहिंसां जेको आहे सो उन में दाणा मुकमल जेके संग में भरिजंदा आहिनि। पर असांजे हिन वधियल टेम्परेचर जेको सेप्टेंबर महीनो हुयो, जंहिं वक़्तु फ्लावरिंग ते असांजी जेको आहे सारियुनि जो फ़सुलु हुयो, हाइब्रिड जिन्सूं हुयूं, त उन्हनि में टेम्परेचर उन वक़्तु असांजो 42 डिग्री 43 45 ताईं बि हुयो। इन वधियल टेम्परेचर जे करे उनजो बि इम्पैक्ट थियो आहे, पर उहो अञा एतिरो घटि आहे जेतिरो वरी उन में जेके अगाटियूं असांजी पोखियल आहिनि उन में परसेंटेज वरी जेका खस जी आहे उहा तमामु घणी आहे। सो इहे 2 महरकात थी सघनि था। उनजे लाइ असां आबादगार भाइरनि खे वक़्तनि ब वक़्तनि असांजो हीउ जेको ICT एग्रीकल्चर सर्विसिस सेंटर आहे या ज़री तोसी जेके असां मुख़्तलिफ़ आबादगारनि जूं गॾिजाणियूं कयूं था, उन्हनि में या रेडियो प्रोग्राम जेके असांजा थियनि था, उन्हनि में बि आबादगार भाइरनि खे इहा ई असां गुज़ारिश कंदा आहियूं त पंहिंजी मैनेजमेंट प्रैक्टिसिस उन्हनि खे असांजी मौसमियाती तब्दीलीअ खे बि नज़र में रखियो वञे, सही वक़्त ते असां इन जो जेकी जिन्सूं आहिनि हाइब्रिड जिन्सूं, जेकॾहिं असां वटि पाणी अगाटो आहे त असांजी OP वैराइटियूं तमामु ज़बरदस्त पैदावार ॼनि थियूं, 80 मण ताईं 80 एकड़ ताईं ॼनि थियूं, जिन में असां वटि 86 अची थी वञे,
शादाब अची थी वञे, शानदार जेका वैरायटी आहे इहे इन वक़्त में जेकॾहिं असांजा आबादगार ॿार केतिरा पोखींदा त उन्हनि जो बहितर रिज़ल्ट आहे ऐं उहे माना बर्दाश्त बि करे थी वञनि वधियल टेम्परेचर खे। उन सां गॾोगॾु जेकॾहिं हीअ मौसमियाती तब्दीली कॾहिं जेको बरसातियूं घणी थी वञनि या ख़ुश्क साली अची थी वञे या टेम्परेचर वधी थो थी वञे, उन जे लाइ आबादगार भाइरनि खे असां इहा बार बार माना हर वक़्तु गुज़ारिश कंदा रहंदा आहियूं त जेको आहे पंहिंजी जेको आहे फर्टिलाइज़र मैनेजमेंट जेको असां भाण ॾियूं था उन में सिर्फ़ु असां कयूं था फास्फोरस जे लाइ DAP ऐं अछे ते असां रिलाए था कयूं, जॾहिं असांखे हाणे थोरो अॻिते बि सोचणो पवंदो मौसमी हालात खे मद्देनज़र रखी जेको पोटाश आहे सल्फेट ऑफ पोटाश जो बि असांखे पंहिंजे भाणनि जे मैनेजमेंट जेको प्लान आहे उन में असांखे रखिणो पवंदो ऐं उहो शुरूअ में असांखे जेके ॾींदासीं DAP सां गॾु त उन में जेको आहे सो हिकिड़ी ॿूटे में जेको आहे सो टेम्परेचर वधियल टेम्परेचर खे बर्दाश्त करण जी क़ुवत मुदाफ़ियत पैदा थींदी। ॿियो बोरान जेको आहे पॉलिनेशन जे अमल खे बहितर बणाईंदो ऐं उन सां जेको आहे सो असांजो संग मुकमल भरिजे थो। इहो बि असांखे 3 किलोग्राम फ़ी एकड़ ते जेको आहे सो उन जो बि इस्तेमालु असांखे यकीनी करिणो पवंदो। इहे तदाबीर असां कंदासीं त असां मौसमियाती हालात खे असां जेके चैलेंजिस आहिनि उनखे असां मुंहुं ॾेई सघंदासीं ऐं बहितर पैदावार वठंदासीं। हाणे जेको सिंध गवर्नमेंट हिकिड़ो क़दम खयो आहे हारी कार्ड इशू कनि था, पंहिंजो जेको 12 एकड़ जंहिंजी ज़मीन आहे, सम्झो था इन हारी कार्ड ॾियण खां पोइ आबादगार भलावणे वटां जेको वठे थो ॿिज भाण जी मुद में पैसा वठे थो या उहे शयूं वठे थो, त हाणे हारी कार्ड जे थ्रू उहो उन्हनि मां आज़ादु थी सघंदो या हारी कार्ड जूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि आम आबादगार खे? ऐं हारी कार्ड हिकिड़ो वॾो इनकलाबी क़दम आहे हुकूमत सिंध ज़राअत खाते जो। इन सां जेके बि इंसेंटिव थींदा या जेके सब्सिडीज़ अॻ में सब्सिडीज़ ईंदियूं त ऑफिसुनि में अचो पंहिंजा फार्म भरायो, वॾो हिकिड़ो प्रोसेस हूंदो, वरी DD ठारायो ऐं उन खां पोइ जेका उहे फार्म तव्हां सबमिट कयो। पर जेके बि आबादगार भाइरनि खे उहा शइ इम्प्लीमेंट्स मिलंदा ऐं उन्हनि खे ट्रांसपेरेंट बनाइण लाइ इम्प्लीमेंट्स हुजनि या जेका असां का सपोर्ट अचे थी या इमदाद अचे थी सरकार जी तरफ़ खां जॾहिं बोर्ड थी त उन खां पोइ साल खां पोइ जेको आहे उन्हनि खे इमदाद मिली। पर जेके हारी कार्ड ठहण सां छा थींदो त उन्हनि खे हिकदमि जिन जा अकाउंट आहिनि आबादगार 25 एकड़नि ताईं जेके रजिस्टर थियल आहिनि त उन्हनि खे हिकदमि जेके सरकार जे तरफ़ खां उन्हनि जी इमदादी मदद बि पहुची सघंदी कंहिं ख़ुदा न ख़ास्ता को असां डिज़ास्टर अची थो वञे। ऐं उन खां सवाइ जेके बि सब्सिडीज़ थींदियूं सोलर ट्यूबवेल हुजनि या इम्प्लीमेंट्स हुजनि त उन्हनि ते जेका बि सब्सिडी ईंदी त आबादगारनि जी माना उहा उन अकाउंट में ईंदी ऐं उहे अकाउंटनि जे थ्रू जेको आहे सो डायरेक्ट माना पंहिंजे कंपनियुनि खां उहे शयूं वठी सघंदा सब्सिडाइज़ रेट ते। जीअं हाणे तव्हां चयो त छा भलावणनि मां असांजी जान इन लाइ आबादगारनि खे अॻिते अचणु खपे ऐं हिन वक़्तु जेको आहे सो एग्रीकल्चर कोऑपरेटिव सोसाइटीज़ जी ज़रूरत आहे। आबादगारनि जी कम्यूनिटीज़ खे ऑर्गनाइज़ थियण जी ज़रूरत आहे। आबादगार जेके जेसिताईं ऑर्गनाइज़ न थींदा तेसिताईं जेके से इन्हनि वैल्यू चेन में इन्हनि भलावणनि जी बि ज़रूरत आहे, इन्हनि ब्रोकरनि जी बि ज़रूरत हूंदी आहे। छो त वॾी पैमाने ते जेकॾहिं को एक्सपोर्टर खणे प्रोक्योरमेंट करे थो चांवर वठे थो त उन्हनि ब्रोकरनि जी लाज़मी उनखे ज़रूरत पवंदी। त इन्हनि शयुनि खे असांखे वधीक मज़बूत करणु खपे ऐं रिलायबल करणु खपे। आबादगारनि जी कम्यूनिटी डेवलपमेंट जी एडॉप्शन तॾहिं थींदी हाणे राइस कंबाइंड हार्वेस्टर आहे जेको 1.25 करोड़ रुपए जो आहे, उहो हिकिड़ो आबादगार नथो वठी सघे। नई सरकार जेका असां उनखे 80-90 लख रुपए या 50 लख रुपए सब्सिडी ॾेई सघंदी। इहो तॾहिं थींदो जॾहिं असांजी कम्यूनिटी ऑर्गनाइज़ हूंदी ऐं एग्रीकल्चर कोऑपरेटिव सोसाइटीज़ हूंदियूं। 50 आबादगारनि जी जेके सोसाइटी हूंदी उनखे सब्सिडी ते जेकॾहिं असांखे कंबाइंड हार्वेस्टर 1.25 करोड़ मिलंदो त उहे 50 माण्हू उन बेनिफिट थींदा। उन जे लाइ कोऑपरेटिव सोसाइटीज़ ठाहिणु खपनि ऐं हुकूमत सिंध जे तरफ़ां सिंध बैंक खे डिक्लेयर कयो वियो आहे त कोऑपरेटिव बैंक आर्ज़ी तौर ते जेसिताईं वञी का कोऑपरेटिव बैंक ठही सघे त इन्हनि जे लाइ कोऑपरेटिव जेका डिपार्टमेंट आहे कोऑपरेटिव सोसाइटीज़ जे लाइ आबादगार अॻिते अचनि ऐं एग्रीकल्चर कोऑपरेटिव सोसाइटी ठाहे करे ऐं जेको आहे सो पंहिंजो पाण खे मज़बूत कनि। असां सां गॾु लाल ॾिनो जूणे जो साहब मौजूदु आहे, उहो बि पाण जेको आहे सो ज़रायत खाते में जेको आहे सो डायरेक्टर आहे ऐं ज़रायत एक्सटेंशन ज़रई तोसी खाते में हुन जूं जेके आहिनि से ख़िदमतूं आहिनि। वधीक उन खां बि हाल वाल वठूं था। साईं, हीउ जेको लाड़काणे पूरे डिवीज़न जे अंदरि सारियाले फ़सुलु लथो आहे ऐं उन खां पोइ खस आई आहे, आबादगारनि खे नुक़सानु थियो आहे, छा चवंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। गोलबार साहब तव्हांजी वॾी महिरबानी, छो त पोज़ीशन जेका आहे उहा तव्हांखे बि असां फील्ड में ॾिसूं था ऐं असांखे बि फील्ड में ॾिसंदा हूंदव त इहो सॼो नेचुरली, छो त इन्हनि सभिनी शयुनि ते असांजो जेको आहे एक्सपर्ट माहिर टेक्निकली जेको डिवीज़न खे ॾिसे थो संभाले थो या जेको वर्क करे थो, छो त असांजो डिविज़नल डायरेक्टर हेडक्वार्टर जे हवाले सां असांजी हिकिड़ी टीम ठहियलु आहे जेका इन्हनि सभिनी शयुनि खे ॾिसे थी। ऐं ही आहे वॾे में वॾो इशू जेको आहे उहो मौसमियाती जेका तब्दीली आहे उहा आहे। इन में काफ़ी शयूं ॿियूं बि ॻंढियल हूंदियूं पर मेन जेको इशू आहे उहो आहे इहो
मौसमियाती तब्दीलीअ जे करे। सो इन जे लाइ असां काफ़ी टाइम खां वठी अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम, अॼु बि हुयो प्रोग्राम किथे सेमिनार छो त नंढा नंढा असांजो हर हफ़्ते में 2-8 प्रोग्राम कंदा आहियूं। असली इहे ज़ाहिरी भाउ गुलबार मां मेन शइ ते अचां थो, छो त इहो टेक्निकली सभई तव्हां ॻाल्हि ॿोल्हि थी वई आहे इन जी शइ ते। मां एज़ अ डिविज़नल डायरेक्टर लाड़काणो मां इहो आबादगार भाइरनि खे इहो अर्ज़ु कंदुसि त असांजो हर तालुके ते एग्रीकल्चर नुमाइंदो आहे, उते डिप्टी डायरेक्टर आहे। हिन वक़्तु ही दुनिया फास्ट थी चुकी आहे, तव्हां जाॻंदव उन्हनि खे ॿांह खां हथु विझी चओ त बाबा हीअ शइ आहे। असांजा नंबर ICT हिकिड़ो अहिड़ो टूल खुलियो आहे जेको हाणे को बि पंहिंजे कम खां बग़ैर न रही सघंदो। उन ते अखियूं हूंदी, उन ते नज़र हूंदी, ऐं गवर्नमेंट इन ते तमामु घणो स्टेप, बहितरीनु स्टेप खयों आहे ऐं सख़्तु स्टेप खयों आहे त जेके असांजा FAs आहिनि, जेके इहा कम्यूनिटी आहे, छो त वर्क करण वारा फील्ड में फील्ड असिस्टेंट ऐं एग्रीकल्चर ऑफिसर, छो त असां वटि काफ़ी इन शइ जी खोट हुई त असां वटि एग्रीकल्चर ऑफिसर जेको इन्हनि खे लोकेट कंदो आहे FAs खे, उहो न हुयो। हिन वक़्तु काफ़ी खॼा आहिनि, पंहिंजो सिंध गवर्नमेंट खे आहिनि। इनशाला अनक़रीब उहे बि डेप्यूट थी वेंदा इनशाला। मां छड़ो आबादगार भाइरनि खे इहो अर्ज़ु कंदुसि त असांजे उन्हनि नुमाइंदनि सां मिलनि, यार 2 क़दम भरे तव्हां बि अचो, असां तव्हांजी ख़िदमत जे लाइ हाज़ुर आहियूं। असांजी हीअ ऑफ़िस भाउ गुलबार जॾहिं खां वठी असांजी पोस्टिंग थी आहे 24 आवर्स असां सिर्फ़ु इन ई जे लाइ खोले छॾी आहे त असां हितां जा लोकल आहियूं। असां चाहियूं था त जेको मिडिल मैन असांजे आबादगार खे फुरे थो उहो न फुरे उन खां, या जेका फ़सुल खे रिक्वायरमेंट आहे तव्हां उनखे उहा रिक्वायरमेंट ॾियो। उन खां वधीक असां खोड़ अहिड़ा सारा मिसाल आहिनि जेको मां हाणे उहो न ॾींदुसि। बहरहाल इहो अर्ज़ु आहे, तव्हां असां सां कम्यूनिकेशन में रहंदो इनशाला, न तव्हांखे को ठग फुरींदो, न तव्हांखे का तकलीफ़ ईंदी, छो त असां तव्हांजा नुमाइंदा आहियूं, आबादगारनि जा नुमाइंदा आहियूं। छो त असांजो कमु इहो आहे तव्हांखे सुहिणी सलाह ॾेई, तव्हां जेका ज़मीन तव्हां वटि आहे जिते 5 मण खणो था उते तव्हां 10 मण खणो। असां इन ई शइ जे लाइ त तव्हां असां सां कम्यूनिकेशन में रहो, असां तव्हां सां कम्यूनिकेशन में रहूं। इहो जेको अॻोड़े डिस्कस थी भाउ गुलबार त जेको गैप आहे, असां इन शइ खे कोशिशि कयूं था त असांजो या जेके ॿिया स्टेक होल्डर आहिनि उहो आहिनि इन्हनि सां मुंसलिक आहिनि त उन्हनि जी पंहिंजो पाण में कम्यूनिकेशन थिए, जीअं असांखे 3 माण्हू फुरे न वञे। जी, हिन वक़्तु असीं डिप्टी कमिश्नर लाड़काणो जी ऑफिस में मौजूदु आहियूं। असां सां गॾु मौजूदु आहिनि डॉक्टर शर्जील नूर चन्ना साहब। उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था इन इशू ते। साईं, हिन वक़्तु सारियाले फ़सुल में ओवरऑल डिस्ट्रिक्ट लाड़काणे जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उते सारियूं तक़रीबन जेके आहिनि से उन्हनि जो खसु आई आहे ऐं चांवर न आहे थियो। हेॾो वॾो नुक़सानु आहे, 20-25% सारियूं जेके आहिनि से तक़रीबन आबादगारनि खे नुक़सानु बर्दाश्त करिणो पए थो। त सरकारी सतह ते उनजी का सर्वे करे उन्हनि खे को मथे सिंध गवर्नमेंट खे लिखिजे त उन्हनि आबादगारनि खे जेको आहे सो ढल जे आबियानी जे हवाले सां के कंपलसेशन या जेको आहे सो ॿियूं के रिआयतूं ॿिज भाण जी सूरत में। जी, बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं तव्हां सारियुनि जी ॻाल्हि कई त उन्हनि खे तव्हांजे तरवसुल सां तव्हां चयो आहे त उन्हनि खे खसु लॻी आहे, पर उन में हिकिड़ो असां वटि थींदो आहे रेवेन्यू कैलेंडर। पूरे साल जो हिकिड़ो रेवेन्यू कैलेंडर ठहंदो आहे जिन में उन में हिकिड़ी कंपोनेंट हूंदी आहे पड़ताल जी, उनखे असां चवंदा आहियूं क्रॉप इंस्पेक्शन। उहो ख़रीफ़ सीज़न जो बि थींदो आहे, उहो रबी सीज़न जो बि थींदो आहे। त हिन सीज़न जो असांजी पड़ताल क्रॉप इंस्पेक्शन जेका तालके लेवल ते आहे उहा हले पई। उनजी कंप्लीशन थींदी असांजी वञी नवंबर ताईं। उन खां बाद असां एसेस कंदासीं त केतिरो क्रॉप पर यील्ड, एकड़ पर यील्ड असां वटि आई ऐं केतिरी हुन में मिसिंग थी आहे। उहे सभु रिपोर्ट्स थींदियूं आहिनि, वञी वेंदियूं आहिनि बोर्ड ऑफ रेवेन्यू SMBR साहब ॾे वेंदा आहिनि। ठीकु आहे, उन खां बाद वञी पोइ एनालिसिस थींदी आहे। ॿियो असां जेको आहे सो इशू साम्हूं आयो आहे उहो इहो आहे त आबादगारनि शिकायतूं कयूं आहिनि। हिकु त मौसमियाती तब्दीलीअ जे करे बि उन्हनि जो नुक़सानु थियो आहे। ॿियो सीड्स में बि जेको आहे सो मिलावट आहे। जेकी पेस्टिसाइड कंपनियूं दुकान खोली वेठा आहिनि, माण्हू आम सॼे डिस्ट्रिक्ट में उहे खुलिया पिया आहिनि, त उन्हनि खे चेक केयर करे उनजो रिक्वायरमेंट्स छा आहे, इहे जेके सीड्स वग़ैरह खपाइनि था या ज़रई जेके आहिनि से दवाऊं खपाइनि था, उनखे चेक केयर कंदो ऐं उनखे कीअं यकीनी बढ़ायो वेंदो? जी, इन में पहिरीं तव्हां ॻाल्हि कई त गवर्नमेंट जे तरफ़ां उन्हनि खे छा रिलीफ पैकेज आहे, त इन में मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे त जेको बेनज़ीर हारी कार्ड हाणे इशू थियो आहे ऐं उन लाइ अञा बि प्रोसेस हले पियो। त जेके बि आबादगार आहिनि अफेक्टेड थिया आहिनि, ईदर फ्लड में हुजे, रेन
अफेक्टेड हुजनि त उन लाइ इहो गवर्नमेंट पैकेज बि ॾिनो आहे, रिलीफ पैकेज प्रोवाइड कयो आहे जंहिंमें हुननि खे रिलीफ प्रोवाइड कयो वेंदो। ठीकु आहे, ॿी ॻाल्हि तव्हां हाणे कई त पेस्टिसाइड्स जे हवाले सां या सीड्स जे साइड्स जे हवाले सां, त उहे इम्प्रॉपर आहिनि शायदि, त उन में एग्रीकल्चर साइड हूंदी आहे ऐं उन्हनि जी एक्सटेंशन साइड आहे, प्लस उन्हनि जो लाइसेंसिंग डिपार्टमेंट आहे जेको उन्हनि खे लाइसेंस प्रोवाइड कंदा आहिनि, त उन्हनि जी रिन्यूअल बि थींदी आहे लाइसेंस जी, उन्हनि जा एग्रीकल्चर साइड सां विज़िट बि थींदा आहिनि। अगरि कोई तव्हांजे तवसुल सां तव्हां चयो पिया त हिते कोई न्यू शॉप्स थिया आहिनि जिन खे प्रोबेबली लाइसेंस न इशू थियल आहिनि, त उहा असां एग्रीकल्चर साइड जे थ्रू प्लस असांजे रेवेन्यू एडमिनिस्ट्रेशन उन सां कटे थी हिकिड़ो विज़िट कमिटी ठाहे करे विज़िट कराए था वठूं, त जिन ते बि अगरि फॉर एग्ज़ाम्पल रिन्यूअल जो इशू आहे या लाइसेंस होल्डर न आहिनि या जिते कंप्रोमाइज़्ड पेस्टिसाइड्स या सीड्स जी क्वालिटी आहे त उन्हनि ते एक्शन वठनि। ऐं ॿियो जेको आहे सो असां इहो ॾिठो आहे आबादगार जॾहिं सारियूं खणी थो अचे मार्केट में विकिरो करण जे लाइ, त मंडी में उन्हनि जा जेके रेट आहिनि उहे ख़ुदि वापारी जेके कारखाने मालिक आहिनि राइस मिलरनि जा उहे तय कनि था, ऐं उन में बि फी मण ते 2 किलो कट कई थी वञे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त हिकिड़ो माण्हू जेको आहे सवे मण खणी थो अचे त उनजो केतिरो नुक़सानु थियो, हिकु फसल खे नुक़सानु पए थो, वरी मार्केट में अचे थो उहो उनखे जेको आहे सो धार जेको आहे सो वापारी फुरनि था, त इन्हनि जे रेट मुक़ररु करण जो छा प्रोसेस आहे, ऐं उनखां अलावा जेकॾहिं या 2 किलो कट जेका कई थी वञे त उहा सिर्फ़ु डिस्ट्रिक्ट लाड़काणे में आहे, ओवरऑल ॿियनि डिस्ट्रिक्टनि में ॾिसो त उते अहिड़ी का बि सूरत हाल न आहे? जी, इहो जेकॾहिं तव्हां चओ त लाड़काणे में थिए थो, न त जेको बि लीगल एक्शन हूंदो उनखे असां करे वठंदासीं, प्लस हिन में असां सुपरवाइज़री रोल हिकिड़ो टीयर ठाहींदासीं जंहिंमें एग्रीकल्चर साइड हूंदी, जंहिंमें आबादगार बोर्ड खे असां रखी वठंदासीं, प्लस रेवेन्यू हूंदी, इवन पुलिस खे बि हिन में इंगेज कंदासीं, ताकी जेको लीगल पॉलिसी आहे, जेको रेट डिटरमिन थिए थो गवर्नमेंट साइड जे तरफ़ां, त उनखे इम्प्लीमेंट कराइजे। असीं सारियुनि जी मंडीअ में आहियूं जिते सारियुनि जी ख़रीदारी हलंदी आहे, ऐं आबादगार जो जेको आहे सो मरहलो एसी ताईं ईंदो आहे त उहो जॾहिं सारियूं पची ऐं उन्हनि जी कटाई करे मार्केट में खणी अचे थो त उन्हनि जा रेट जेके आहिनि से हिते मुक़ररु थींदा आहिनि सारियुनि जा, ऐं हिन वक़्तु अॼोको रेट ऐं रेट जेके आहिनि से रोज़ जे बुनियाद ते निकिरनि था। अॼोको रेट छा थो हले वधीक हिते मंडीअ में जेके सारियूं खणी आया आहिनि विकिरे जे लाइ उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, ऐं हिते जेके कारखाने मालिक आहिनि या भलावणा आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था त हिन वक़्तु अॼोको रेट छा निकितो आहे, अॼु छा निकितो आहे रेट सारियुनि जो? मंडीअ जो जेको अॼोको रेट आहे उहो 1 करोड़ रेट न आहे। हा, 2400 रुपया बि आहे, 2460 बि आहे। मिलनि वारनि जी थोरी नाजाइज़ी आहे, इहा नाजाइज़ी आहे। जेको असां मंडीअ में अन्न था खणी अचूं त उहो मंडीअ वारो अन्न असांखे घटि रेट में वठनि था, जेको मंडीअ में अचे थो। ॿार वरी जेको अन्न खणी था वञनि उन्हनि खे 200-300 रुपया रेट मथे थो मिले, मथे था ॾियनि। उहो हिकिड़ो ज़मीनदार आहे, ॿियो आहे सभु मंडीअ जो रेट ॿुधी उहा चए थो असां सां नाजाइज़ी आहे। जे अञु हाणे बि अञु सुकल अचे थो त उन ते 1.5 किले जी जाइ 2 किलो था वठनि, सुठे न थी, सुठे ते बि 2 किलो था वठनि। जे न त तव्हां ॾिसो बाबा हिन में खोटी न आहे त तव्हां उनजी कटोरी वठो, त हिन सां 2 किलो वठा। चांवर अॼोका रेट 4900 4000 रुपया चांवरनि जो रेट आहे। सभु असां ॿाहिरि जी ख़रीद था कयूं, भाऊअ जन चयो त असां वठूं था ॿाहिरि सारियूं 100 मथे या घटि, पर मिलर खे का सहूलियत बि न आहे न। मिलर जे लाइ हिन वक़्तु जेका बिजलीअ जो बिल आहे उहो तमामु घणो मथे बीठो आहे, ऐं मिलर जो ख़र्चो बि वधीक आहे। मिलियूं भरे आख़िर में जंहिं महिल उहो हिसाब थो करे त घर जा पैसा ॾेई जान थो छॾाए। अहिड़े तरीक़े सां उनखे बि सहूलियत मिले। ॿियो हाणे जेको वरी हिननि ट्रांसपोर्ट जो मसइलो थियो, कणिक असां मोकिलियूं पिया कराची आहे त 3500 रुपया टन पोइ किरायो लॻे। हाणे उहो ई माना उनखे वज़न घटाए 4500 रुपया टन कयो अथऊं। उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो सॼो वज़न अन्न ते पवंदो, ग़रीब हारियुनि ते पवंदो, इन्हनि ते ई पवंदो। मसइलो जेको आहे त असांजे हुकूमत जो कुल कसूर आहे। जेके जहिड़े टाइम ॿिजनि जी पोखाई हले पई उन महिल ॿिज 10,000-12,000 रुपया थैली आबादगारनि खे खाब ॾेखारे त 5500-6000 रुपया चांवरनि जो रेट आहे। उन्हनि पंहिंजो जेको बि माल हो उहो खपायो, ॿिज खपायूं। उन खां बाद में मौसमी हालात जे करे सारियुनि जी एवरेज कोन आई, सारियुनि में खस आहे।
ऐं रेट जेके आहिनि चांवरनि जा उन्हनि हिन महिल 3800 3900 कया आहिनि। इन में ज़ाहिर ॻाल्हि आहे त मिल वारो पंहिंजे घरों त पैसा कोन ॾींदो। सुठी साड़ी जेकी आहे त 2450 रुपया रेट आहे हिन टाइम सुठी साड़ी आहे। बाक़ी किराप जेको आहे सो हिन टाइम नओं आहे, गर्मी जी वजह सां उन में मिस्टेक अची वई आहे, चाकी थी वियो आहे। उन हिसाब सां उन में चांवर जी असांखे जेको आहे सो एवरेज सुठी नथी मिले, ॾारो वधीक थो लहे, कटी वधीक थी लहे ऐं चांवर असांजा खपनि घटि था साईं। जेकॾहिं फ़र्ज़ु कयो 100 रुपए किलो चांवर आहिनि त असांजा उहे चांवर था खपनि 80-85 रुपए। ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु जेको बि सारियुनि जो फ़सुलु थियो आहे, गर्मी ज़्यादा हुजण जे करे असांजे फ़सुल खे हिकिड़ो ज़बरदस्त धकु लॻो आहे, जंहिंजे करे चांवर असांजो चाकी थो लहे, ब्रोकन हुन में वधीक थी थिए। जेका असां गाॾी चांवरनि जी भरियूं था 500 खां 800 रुपया ॿोरी पेनल्टी चांवरनि ते लॻे थी। बाक़ी ॻाल्हि रही कट जी, कट सुकल ते थ्रेशर ते 1.5 किलो कट आहे। उन अन जो अघु जेको रेट वियो हुयो उहो वियो हुयो 2700 2750 रुपया। सुकल अनु 1.5 किलो कट थ्रेशर माल, पर उहो अनु बि भोरू हुयो, जंहिंजे करे रेट सारियुनि जो घटि बीठो आहे। अॻिते हली करे इहे अघु वधी सघनि था। बिल्कुलु हिन टाइम जेको आहे फ़सुलु तमामु गर्मी जे करे ख़राबु अची रहियो आहे, माल चाकी वारो अचे थो, इन जे ई करे रेट जेके आहिनि त घटि हलनि था। अॻिते इनशाला जेकॾहिं फ़सुलु सुधरी आयो त इनशाला रेट वधंदा। हिन वक़्तु सारियुनि जो रेट 2400 रुपया हले थो पियो। 2400 खां वठी 1800 ताईं बि आहे। जेतिरी सारी आली आहे उनजो ओतिरो रेट घटि आहे, जेका सारी वधीक सुकल आहे उनजो रेट वधीक आहे। ऐं मां इन सां गॾो गॾु इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन साल आब हवा जे हिसाब सां मौसम जे गर्मी जे हवाले सां सारियुनि में खस थी वई आहे। उन खस जे करे सारियुनि जो चांवर बि जेको आहे उहो अणिभो लहे थो ऐं तक़रीबन 50% उहे चांवर भुरी ब्रोकन थी था वञनि पिया। सो इन ॻाल्हि जो बि अॻिते असरु आहे, छो जो हिन वक़्तु चांवरनि जो अघु जे 3800 या 3900 रुपया आहे, त उन सां गॾोगॾु जेको उन मां ब्रोकन निकिरे थो यानी ॾारो, त उनजो रेट आहे 2800 खां 3000 रुपया। हाणे तव्हां मिलाईंदो जेकॾहिं अधु 3000 खपनि, पंहिंजो ब्रोकर खपे ऐं चांवर खपनि 38 सां, हिन खे मिलाईंदासीं त 3400 रुपया वञी रेट बीहंदो। ऐं उन सां गॾोगॾु कटी जो जेको रेट आहे हर साल शुरूआत में तक़रीबन घटि में घटि सफ़ा घटि 2500 खां शुरू थींदो हो, 2000 ताईं अची पहुचंदो हो। हिन वक़्तु वधि में वधि का सुठी कटी आहे त 1500 ताईं खपे थी, जे न त 1200-1300 रुपया। इन जो बि अघु हिन पंहिंजो सही सारियुनि ते ई असरु पवंदो, छो जो जेका बि शइ सारियुनि मां निकिरे थी उहा वधीक रेट सां खपंदी त सारियुनि जो बि रेट वधीक थींदो। जेकॾहिं उहो उन मां जेका शइ निकिरण वारी घटि रेट सां खपंदी त इहो असरु सारियुनि जे रेट ते ई पवंदो। सम्झो था तव्हां जेको आहे सो वास्तो बि आहे ब्रोकरनि सां एक्सपोर्ट कयो था चांवर, इहो रेट सारियुनि जो इते ई रुकिजी वेंदो या इन जो वधण जी बि उमेद आहे? हाणे जीअं तव्हां ॿुधाई त खस वाई सारियुनि में आहे ऐं आगाटे जेको बि फ़सुलु थियो आहे तक़रीबन उन में खस वाई आहे, पर पोइ जेके सारियूं आहिस्ते आहिस्ते ईंदियूं उहे सुठियूं बि हूंदियूं ऐं सम्झो था त उन्हनि खे अघु थींदो। असुल में सारियुनि जे रेट जो जेको बि दारो मदार आहे उहो चांवरनि ते हूंदो आहे। इतफ़ाक़ आहे जेकॾहिं असांजे आलमी मंडी में चांवरनि जो रेट वधी थो वञे त पंहिंजो त रेट वधी सघे थो, जेसीं नथो वधे त रेट इहे ई रहंदा। हा, उनजो कोई बि सारियुनि पोयनि या अॻियनि जो कोई बि इन सां वास्तो न आहे। माना हाणे सम्झो था त आबादगार सारी रखी बि नथो सघे, न वरी राइस मिलर सारी रखी थो सघे। हा, त राइस मिलर त ईअं सम्झो त वठी कुझु न कुझु ज़रूरु रखंदो, छो जो हिकु वक़्तु असीं लखे मण छड़ाई न थी सघंदियूं, उहो रखी सघंदो। बाक़ी हाणे आबादगार जी जेतिरे क़दुरु आबादगार वीचारे वटि पहुच हूंदी ओतिरे ताईं रखी सघंदो। सारी में हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे, जेकॾहिं बग़ैर मॉइस्चर जे सारी आबादगार रखे, मॉइस्चर वारी न, बग़ैर मॉइस्चर वारी हुनखे सुकाए रखे त सारी ख़राबु न थींदी आहे। जीअं कणिक खे रखण सां कणिक खे जीत लॻंदो आहे, जीत उनखे ईअं करे छॾींदो आहे अटे जो अटो, उहो नुक़सानु थी वेंदो आहे। बाक़ी जेका सारी आहे उनजो जेकॾहिं आबादगार वटि स्टोर आहे ऐं रखे त रखी सघे थो, पर मां सम्झां असांजे हिननि शहरनि नंढनि में त कोई न रखी सघंदो।
छो जो अॻे कणिक जा 7 आयल, मथां सारनि जा रेट 3500 मां वरी थी विया 2400 रुपया, वरी अञा मथां कणिक पोखणी अथनि, काॾूं पोखींदा? भला इहे कर्ज़ पटे पटे केतिरा पटींदा? अच्छा, हाणे जीअं तव्हां फी मण जे हिसाब सां असीं ॻाल्हि कयूं, सारी तव्हां 2400 या 2450 मण वरिती, उन मां चांवर केतिरो फी मण मां निकिरे थो, कटी केतिरी निकिरे थी, ॾारो केतिरो जेको आहे सो उन मां निकिरे थो, सेलर जे जेके प्रोसेस में अचनि था, त सम्झो था असांखे फी मण जे हिसाब सां ॿुधायो त तव्हां उन मां कमायो था या न? उहा हीअं ॻाल्हि महाड़ा त हिन वक़्त वारी जेका सारी आहे 2400 वठूं था त इहे 40 किलो वठूं था त इन जा 37 या 36 किला असांखे मिलंदा, छो जो हाणोकी सारी में सोसी आहे। बाक़ी ओवरऑल जॾहिं साल जी असां सारी मिलाईंदा आहियूं, उनखे मिलाए छड़ाई थींदी आहे, छड़ाई में हुन जा 27 किलो चांवर ऐं ॾारो मिलाए सिलाए निकिरंदो आहे। 27 किलो ॾारो ऐं चांवर, हाणे फ़र्ज़ु कयो त इन मां 22 किलो चांवर निकिरनि, 100 रुपए किलो खपे त 2200 इहे थिया, ऐं बाक़ी बचा वञीसीं 5 किलो पंहिंजो ॾारो, 5 किलो से ॾारे में उहो तव्हां 3000 सां ॿधो 75 रुपए जे हिसाब सां त 7 किलो जा केतिरा पैसा थींदा? ऐं उन खां बाद में 4.5 पौणा 5 कॾहिं कॾहिं कंहिंजी 5 किलो कटी निकिरंदी आहे, उहा कटी हिन वक़्तु ईअं सम्झो त 1200 खां वठी 1500 रुपए ताईं आहे। त हिकिड़ो कम्युनिकेशन गैप आहे आबादगार ऐं सिंध ज़रायत खाते में, उन गैप खे ख़तमु करण लाइ सिंध हुकूमत काफ़ी जेके आहिनि से कोशिशूं करे रही आहे। जीअं हाणे ताज़ो हारी कार्ड इशू कया विया आहिनि आबादगारनि खे, ऐं उन ई हारी कार्ड जे ज़रिए जेको आहे सो आबादगारनि खे ज़रई जेके आहिनि से ॿिज या भाण जी सूरत में उन्हनि खे सब्सिडी ॾिनी वेंदी, या ज़रई जेके आलात आहिनि या थ्रेशर ट्रैक्टर वग़ैरह उन हारी कार्ड जे ज़रिए जेको आहे सो सिंध गवर्नमेंट ॾींदी। ऐं इहो जेको कम्युनिकेशन गैप आहे उन विच में जेको आहे सो हारी कार्ड जेको जारी कयो आहे त थी सघे थो त इहा तवक़ो करे सघिजे थी त ईंदड़ कुझु सालनि में जेको आहे सो हारी ऐं ज़रायत खातो कम्युनिकेट थी वञनि, ऐं जेकी कम्युनिकेशन गैप आहे आबादगारनि ऐं ज़रायत खाते में उहो जेको आहे सो ख़तमु थी सघे ऐं सिंध जी ज़रायत बहितर थी सघे। त वरी ईंदड़ प्रोग्राम में ॿिए कंहिं इशूअ ते अवां सां मुखातिब थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान गुलबार शेख खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।